लिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यत्लू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिक्मा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। अन उमर इब्नुल ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु क़ाल बैनमा नहनु जुलूसुन इंद रसूलिल्लाहि इज़ तला अलैना रजुलुन शदीदु बयाज़िस सियाबि शदीदु सवादिश शारि ला युरा अलैहि अथरुस सफरि वला यअरिफु मिन्ना अहद फ़अस्नद रुकबतैहि इला रुकबतैहि व वज़अ कफ़्फ़ैहि अला फ़ख़िज़ैहि व क़ाल या मुहम्मद वक़ाल या मुहम्मद अख़बिरनी अनिल ईमानी। क़ाल अन तुमिन बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर वल क़द्रि खैरिही औ शर्रिही। क़ाल सदक़त। क़ाल फ़अजिबना लहू यसअलुहु व युसद्दिक़ुहु सुम्मा क़ाल अख़बिरनी अनिल इस्लाम। क़ाल अन तशहद अन ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मदन रसूलुल्लाह व तुक़ीमस सलात व तुअतियज़ ज़कात
وتصوم رمضان وتحج البيت إن استطعت إليه سبيلا ثم قال ما الإحسان يا رسول الله قال أن تعبد الله كأنك تراه فإن لم تكن تراه فإنه يراك قال متى الساعة قال ما المسؤول عنها بأعلم من السائل قال عن أماراتها قال وأن ترى الحفاة العراة آلة رعاء الشاء يتطاولون في البنيان وأن تلد الأمة ربتها हर क़िस्म जी हमद सना वॾाई वाखाण अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ बेहिसाब बेशुमार दुरूद सलाम हुजनि आख़िरी नबी सय्यदुल अंबिया ख़ातमुन नबीयीन प्यारे मिठड़े सोहणे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुक़द्दस से मेहरबान साथियों यकीनन रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बेसत उन जी रिसालत उन जी नबूअत हिन उम्मत ते मोमिनन ते वॾे मां वॾो एहसान ऐं वॾे मां वॾो अल्लाह जो इनाम आहे जंहिंजा तज़किरा सॼे साल बल्कि ज़िंदगियूं गुज़री वञनि किताब लिखजंदा लेखक विया हलिया तक़रीरूं कंदे मुक़रर विया हलिया कचहरियूं कंदे उहे सुघड़ उहे ॾाहा विया हलिया सोच वीचार कंदे तज़किरा कंदे ज़िक्र कंदे ॻाल्हियूं कंदे अमल ॾिसंदे अमल कंदे अमल जी प्रचार कंदे ही ज़माना गुज़री विया सदियूं गुज़रियूं क़यामत अची वेंदी क़यामत जो ॾियारो हूंदो यकीनन क़यामत जे ॾियारे बि जहिड़ी अज़मत जहिड़ो मक़ाम जहिड़ो रुतबो जहिड़ो दर्जो प्यारे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हूंदो अहिड़ो अज़ीम मर्तबो कंहिं पैगंबर जे हिस्से में न आयो न ई दुनिया में कंहिं पैगंबर जे हिस्से में आयो न क़यामत जे ॾिहाड़े कंहिंजे ॿिए पैगंबर जे हिस्से में ईंदो क़यामत त क़यामत पर जन्नत जे अंदर बि जहिड़ो मक़ाम जहिड़ी अज़मत जहिड़ो रुतबो प्यारे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा सम्झो हूंदो यकीन उहे ॿिए कंहिंजे हिस्से में न आयो न को अहिड़ो अचिणो आहे आऊं अवी ख़ुशकिस्मत आहियूं भले भाग भले नसीब वारा आहियूं जो अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे अव्हांखे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बणायो मूंखे अव्हांखे उहो कलमो नसीब कयो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या कंहिं पैगंबर जूं बुनियादी तौर ते टे ज़िम्मेदारियूं आहिनि उनजे फ़राइज़ में उनजे मनसब में उनजी ज़िम्मेदारी में इहे ॻाल्हियूं शामिल आहिनि हिकु त आहे यत्रू अलैहिम आयातिही अल्लाह जूं आयतूं अल्लाह जो पैगाम दावत तौहीद जो पैगाम दीन इस्लाम जो बुनियादी पैगाम इहो माण्हुनि ताईं पहुचाए वरी ॿी ज़िम्मेदारी आहे युज़क्कीहिम कुझु आयतनि में युज़क्कीहिम पहिरीं आहे ऐं युअल्लिमहुमुल किताब वल हिकमा बाद में आहे ऐं कुझु में युअल्लिमहुमुल किताब वल हिकमा पहिरीं आहे ऐं युज़क्कीहिम बाद में आहे यानी बुनियादी तौर ते टे ज़िम्मेदारियूं हिकु त आम पैगाम आम दावत पहुचाए ॿी ॻाल्हि त तइलीम यानी किताब ऐं हिकमत जी किताब ऐं सुनत जी किताब ऐं ॾाहप सुगड़ाइप हिकमत दानाई दानिशमंदी फहमाइश इन जी बाक़ाइदा पैगंबर तइलीम ॾियण वारो हुजे क़ुरान मजीद में जीअं तव्हांजे साम्हूं सूरह आल इमरान जी आयत पढ़ीसीं लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यत्लू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकम व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लाल मुबीन टी ज़िम्मेदारी आहे तरबियत ज़क्का युज़क्की तज़कियतन तरबियत करण अखलाक शऊर भलाई छा आहे बुराई छा आहे फ़ाइदो छा में आहे नुक़सान छा में आहे शऊर ॾियणु आगाही ॾियणु तमीज़ सेखारणु फ़र्क़ु सेखारणु त भलाई छा खे चइबो बुराई छा खे चइबो मुनासिब छा आहे नामुनासिब छा आहे कहिड़ियूं शयूं असांजे हक़ में बहितर आहिनि कहिड़ियूं शयूं असांजे हक़ में बहितर न आहिनि
नंढे खां नंढी ॻाल्हि, वॾे खां वॾो अमल, उहो ज़िंदगी जा तौर तरीक़ा, रीतू रस्मूं, तहज़ीब, सकाफ़त, सभु शयूं उहे बुनियादी नुक़्ते में असांखे सेखारे। ही बुनियादी टे शयूं सूरह आल इमरान में बि इहा ॻाल्हि कई वई। वरी इब्राहिम अलैहिस्सलाम, इस्माइल अलैहिस्सलाम जेका दुआ कनि पैगंबर जे हवाले सां सूरह बकरा में, उन में बि इन टिनि ॻाल्हियुनि खे ज़िक्र कयो। वरी क़ुर मजीद में तव्हांखे सूरह मुज़म्मिल में बि इहे ॻाल्हियूं मिलनि, सूरह जुमा में बि इहे ॻाल्हियूं मिलनि, खोड़ सारियूं क़ुर मजीद जूं सूरतूं ऐं आयतूं। त रसूल करीम सल्लल्लाहु फरमाए त आउं मुअल्लिम बणाए करे मोकिलियो वियो आहियां, उस्ताद बणाए करे मोकिलियो। हाणे अख़लाक ऐं तरबियत जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। रब्बुल आलमीन फरमायो व इन्नक लअला खुलुकिन अज़ीम। रसूल अकरम अख़लाक जो जेको आला तरीन दर्जो आहे न, उन ते मोहम्मद मुस्तफ़ा अमीं फ़ाइज़ आहे। इल्म रसूल अकरम खे ॾियण वारो केरु? अल्लाह रब्बुल आलमीन। इहा रसूल अकरम जी सिफ़त आहे, इहा रसूल अकरम जी ख़ुसूसियत आहे। ऐं इहो ई बुनियादी नुक़्तो आहे जंहिंजी बुनियाद ते इंसान पैगंबर ते भरोसो थो करे, पैगंबर ते यकीन थो करे, ऐं पैगंबर उन यकीन खे तालुक़ में आणे थो अल्लाह रब्बुल आलमीन जी मारिफत, अल्लाह जी सुञाणप, अल्लाह जी उहा जेका तौहीद जी प्रचार आहे उहो पैगंबर जे ज़रिए पाण वटि पहुचे। मां कुंत तदरी मल किताब वलल ईमान। अव्हांखे किताब जी ख़बर कान हुई, अव्हांखे ईमान जी ख़बर कान हुई। रब तो फरमाए मोहम्मद मुस्तफ़ा अव्हांखे किताब, अव्हांखे ईमान अल्लाह रब्बुल आलमीन अता कयो। सूरह ज़ुहा घणे भाङे दोस्तनि भाइरनि खे यादि हूंदी या ॿुधी हूंदी कसरत सां, उते बि इहा ॻाल्हि कई वई ववजदक ज़ालन फहदा। अमी अणॼाण हुयो, अणवाक़िफ़ हुयो, रब्बुल आलमीन तव्हांखे वाक़िफ़ियत ॾिनी, रब्बुल आलमीन तव्हांखे हिदायत ॾिनी, तव्हांखे तइलीम ॾिनी। पोइ इहो जेको नुक़्तो अज़ीम नुक़्तो आहे त रसूल करीम सल्लल्लाहु मुअल्लिम काइनात, मुअल्लिम इंसानियत बणिजी आहे। पहिरीं पहिरीं वही जो वाक़ियो तक़रीबन यादि आहे, कसरत सां पाण ज़िक्र कंदा आहियूं। जिबरील अमीन आयो आहे, रसूल करीम तां ॻाल्हि ॿोल थी आहे, उहे भाकुर पाता विया, बख विधा विया, 3 चकर मामला थिया। मां अना बेकारिन जी ॻाल्हि अथई, ऐं पढ़ियल न आहियां। इन में जिबरील अमीन उस्ताद जी हैसियत में आयो आहे ऐं काफ़ी भेरा आयो आहे। पर अॼु जी जेका हिन वक़्त जी जेको मुक़ररु ॾिनल या तय कयल पंहिंजे अंदाज़े मुताबिक़ ऐं हालात जे मुताबिक़ आहे, उन में चंद ॻाल्हियूं। हिकिड़ी नंढड़ी बेज़ाहिर नंढड़ी महफ़िल आहे, उहा महफ़िल कंहिंजी आहे मोहम्मद मुस्तफ़ा। रसूल अकरम जा शागिर्द वेठा आहिनि, रसूल अकरम जा मुरीदीन वेठा आहिनि, रसूल अकरम जा चाहींदड़ वेठा आहिनि, ऐं उस्ताद कहिड़ा? मोहम्मद मुस्तफ़ा। महफ़िल रसूल अकरम जी, शागिर्द उन जा, क्लास उन जी। हाणे इहो वाक़ियो जेको आहे हदीस जे किताब बुख़ारी शरीफ़ में हज़रत अबू हुरैरा खां मुख़्तसर आहे। हदीस जे किताब मुस्लिम शरीफ़ में तफ़सील सां इहा रिवायत हज़रत उमर बिन ख़त्ताब खां, खोड़ सारनि सहाबा खां बि इहा रिवायत अचे। तक़रीबन हदीस जे 8 खां 10 किताबनि में, जंहिंमें सियाह सिताब आहे, सही इब्न हिब्बान बि आहे, मुस्नद अबी यअला बि आहे, मुस्नद अहमद बि आहे, ऐं इल्म हदीस में एॾी ॼातल सुञातल मारूफ़ रिवायत आहे। कुझु मुहद्दिसीन कराम त इन रिवायत खे उम्म सुन्ना, यानी सुन्नत जी बुनियाद ऐं सुन्नत जे हवाले सां मुक़दमे जे तौर ते ज़िक्र कयो आहे। ऐं अंदाज़ो लॻायो त कुझु इनखे ॻाल्हि कंदा त जीअं सूरह फातिहा जी अहमियत क़ुर मजीद में आहे, ईअं चवंदा हिन हदीस जी अहमियत कुतुब हदीस में, हदीस जे ज़ख़ीरे में आहे, इल्म हदीस में आहे। हाणे उहा वाक़ियो, उहा कचहरी ऐं उहा ॻाल्हि ॿोल हुई छा? हाणे सहाबी हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला, हदीस जो किताब सही मुस्लिम शरीफ़ जेका तव्हांजे साम्हूं इबारत पढ़ीसीं, हज़रत उमर चवे थो बैनमा नहनु जुलूसुन इंद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वेठा हुआसीं रसूल अकरम जी कचहरी में, रसूल अकरम जी महफ़िल में वेठा हुआसीं। इज़्तला अलैना रजुलुन, ओचितो अचानक हिकिड़ो माण्हू आयो। केरु माण्हू हुयो अञा तारुफ़ कोन पियो थिए। हाणे माण्हू जो हुलियो छा हो, माण्हू जो लिबास, वज़ह, कत, ज़ाहिरी शक्ल सूरत कहिड़ी, साहबी उहा बि नोट कई, उहो ॿुधाए पियो। फरमाई शदीद बयाज़ सियाब, उन शख़्स खे साफ़ अच्छा उजरा चिट्टो अछो वॻो पातल हुयो। लिबास जेको हुयो, मुंहिंजी जेका ड्रेसिंग आहे, लिबास आहे, उहो साफ़ अच्छे कलर जो हुनखे वॻो पातल आहे, पर अछो बि तेज़ अछो, शदीद बयाज़ सियाब। हिकु ॻाल्हि हुन उहा नोट कई। ॿी ॻाल्हि फरमाई शदीद सवाद शार, फरमाई उन शख़्स जा जेके वार हुया न, उहे वार चमकंदड़ तेज़ कारा हुया। जोड़ो अछो उजरो, वार चमकंदड़ गहरा तेज़ कारा। हाणे इन कचहरी में उहो माण्हू अचे पियो, अॻिते वधे पियो। फरमाई असल ॻाल्हि जेका असांखे ताजुब ऐं हैरानगी जी थिए न, ला यअरिफु मिन्ना अहद, असां मां केरु सुञाणे न पियो हुनखे त भाई केरु माण्हू आहे। अंदाज़ो थिए ओपरो माण्हू, अजनबी माण्हू, अणॼाण माण्हू,
कपिड़ा जेके अछा उजरा हुया न, साफ़ चमकंदड़ अछो जोड़ो पातल आहे ऐं वार चमकंदड़ तेज कारा। इन नुक्ते में सहाबी तो ज़िक्र करे ला युरा अलैहि असर सफ़र, सफ़र जी का अलामत मुसाफ़िर पियो लॻे, लिबास मां त नथो लॻे मुसाफ़िर, थोरो परे खां आयो हुजे, कपिड़ा अछा त कोन रहंदा, का मिटी का धूड़ को लिबास हुलियो ॿुधाईंदो आहे। या वरी चए थो वार जेके चमकंदड़ कारा हुया न, त मिटी लॻल हुजे चमकंदड़ कारा तेज़ कोन नज़र ईंदा। त सफ़र जी का बि अलामत, को चेहरो लथल हुजे, को माण्हू थकल हुजे, अदा मुसाफ़िर माण्हू आहे परे जो, उन दौर जा सफ़र, उन दौर जे सफ़र जी तक़ाज़ा छा आहे? चई इहा ॻाल्हि कान हुई, मुसाफ़िर कोन पियो लॻे। चलो मुसाफ़िर न हुजो, पाड़े जो हूंदो, तर जो हूंदो। चई त ला यारिफ़ु मिन्ना अहद, तर जो हुजे असां मां त को सुञाणे, भला नाले जी ख़बर न हुजे, यार फिलाणे में आहे, इन्हनि मां लॻे पियो, थी सघे हुन वेड़े मां हुजे, हुन ख़ानदान मां हुजे। साहबी तो फरमाए ला यारिफ़ु मिन्ना अहद, लिबास उनजो अहिड़ो, ज़ाहिरी शक्ल सूरत अहिड़ी जो मुसाफ़िर न पियो लॻे, असां मां कंहिं बि सुञातो कोन त भाई केरु आहे, कहिड़नि मां आहे। अॻिते वधंदो आयो, फ़अस्नद रुकबतैहि इला रुकबतैहि ववज़अ कफ़ैहि अला फ़ख़िज़ैहि, वधंदे वधंदे पंहिंजा गोॾा अदब मां भञी करे ऐं साम्हूं वेठो आहे। अच्छा विच में कंहिं हुनखे रोकियो टोकियो कोन, भाउ केरु आई वञी थो वेझो थींदो, तारुफ़ त करा, ईअं वधंदो पियो अची। ही कंहिंजा शागिर्द आहिनि मोहम्मद मुस्तफ़ा सम्झा, ही महफ़िल कंहिंजी आहे मोहम्मद मुस्तफ़ा जी, ही उस्ताद केरु आहे मोहम्मद मुस्तफ़ा, ही अॻवान, ही रहनुमा, ही लीडर, ही मुर्शिद केरु आहे मोहम्मद मुस्तफ़ा। अदब बि ॾिसो, एतिराम बि ॾिसो, ऐं सहाबा किराम केॾो अदब एतिराम कंदा हुआ जो रसूल अकरम जे इशारनि खे बि नोट कंदा हुजनि त रसूल अकरम इशारो कयो, रसूल अकरम ख़ामोश थी विया, रसूल अकरम जे चेहरे मुबारक ते कावड़ ज़ाहिर थई, ज़बान मुबारक मां लफ़्ज़ कोन चयूं। सहाबी कॾहिं कॾहिं ईअं बि नोट कनि त कावड़ जे करे चेहरे ते ॻाढ़ाण थी वई आहे। सहाबी हदीस जा खोड़ किताब, बुखारी शरीफ़ पढ़ो, मुस्लिम शरीफ़ पढ़ो, किताब इल्म पढ़ो, इन्हनि चैप्टरनि में तव्हांखे मिले रसूल अकरम कॾहिं कॾहिं कावड़ में अची वञनि, ज़बान खां कुझु न पिया चवनि, पर चेहरे ते ईअं ॻाढ़ाण थी वई आहे जीअं ॻाढ़ो ॾाढ़ू केरु निचोड़े, उन में जेको ॻाढ़ो रंग थो निकिरे न, ॻाढ़ाण जीअं चेहरे ते एॾी कावड़ जो था। साहबा उहो बि नोट कनि, रसूल करीम जेकॾहिं वुज़ू करे पाणी हेठि किरे, सहाबा कराम उहो बि महफ़ूज़ कनि। ख़ामोशी, इशारा, हलण, ड्रेसिंग, रसूल करीम जी हर हिकु शइ, सहाबा कराम रसूल करीम जी महफ़िल में रसूल करीम गुफ़्तगू करे चे ईअं हूंदो जेकॾहिं असांजे मथे ते को पखी वेठो आहे त असां चुरऊं न रुगो तवजह हेॾां, असांखे ख़बर कोन्हे त असांजे मथे ते छा आहे, यानी एॾी तवजह सां सहाबा कराम वेठा आहिनि। ही शख़्स वधंदो आयो, अदब मां वेठो, पंहिंजी ॿई ही हथ इहे गोॾनि ते रखी अदब मां वेठो। इब्न हजर अस्कलानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी शरह में ज़िक्र कयो, इन में ॿ नुक़्ता ज़िक्र कया हुआ। चई ईअं जीअं बाज़ औक़ात को माण्हू अतहियात में या तशहुद में वेहे, यानी पंहिंजे हथनि खे पंहिंजे गोॾनि ते रखी वेठो अदब मां, जीअं पाण बि कॾहिं कॾहिं वेंदा आहियूं। ॿियो नुक़्तो इहो ववज़अ कफ़ैहि अला फ़ख़िज़ैहि मां, मुहद्दिसीन वरी ॿियो बि इन मां हिकिड़ो मंज़रनामो, उहो बि लफ़्ज़नि जे हिसाब सां बहितर आहे, हिकिड़ो मफ़हूम इहो वरितो त पंहिंजा ॿई हथ उन्हनि पंहिंजे गोॾे ते रखिया, या त उन शख़्स पंहिंजे गोॾे ते रखिया, या वरी साम्हूं रसूल अकरम जे वेझो हता जलस इलन नबी सल्लल्लाहु, रसूल अकरम जे वेझो थी वेठो न, चवंदा रसूल अकरम जे गोॾनि ते अॻियां हथ रखी करे अदब मां वेठो। हाणे वेठो, अचण शर्ती सुवाल कयो, अख़बिरनी अनिल ईमान, साईं ईमान जे बारे में ॿुधायो, ईमान में छा छा आहे, अक़ीदो। सहाबा कराम रोकियो कोन, अबा हेतिरो पंधु करे आहीं, अलाए किथां जो आहीं, तोखे ईमान जी बि ख़बर कोन्हे, अजीब माण्हू आहीं। असांजूं महफ़िलूं बि ॾिसो, असांजी सहप बि ॾिसो, असांजी बर्दाश्त बि ॾिसो, असांजा हिक ॿिए सां लबो लहजा बि ॾिसो, हेॾा रसूल अकरम जी महफ़िल में आयो, सुवाल कई साईं ईमान में छा छा आहे। रसूल अकरम बिराह रास्त जवाबु ॾिनो, ऐं जवाबु हिकिड़ी सिट, हिकिड़ी इबारत, हिकिड़े जुमिले में ॾिनई, अंतुमिन बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आख़िर। ॿी रिवायत में वतुमिन बिल बाअस बादल मौत, जेके ईमान जा रुकन आहिनि, बुनियादी अक़ीदा जंहिंखे चयो वेंदो आहे, अल्लाह ते ईमान, मलाइकनि ते ईमान, आसमानी किताबनि ते ईमान, रसूलनि ते ईमान, ऐं पोइ आख़िर जा मरहला, कंहिंमें आहे त मरण खां पोइ जा मरहला, बाद जी जेका ज़िंदगी आहे, आख़िर जो तसवर अक़ीदो, इन ते ईमान रखणो आहे। वल क़द्र ख़ैरी औ शर्री,
तक़दीर, जेके पाण भाग चऊं, क़िस्मत चऊं, लक चऊं, नसीब चऊं, जहिड़ा पाण लफ़्ज़ ॾियूं था, तक़दीर अल्लाह रब्बुल आलमीन जो इल्मु। हाणे तक़दीर चाहे तव्हांखे भली लॻे, चाहे तव्हांखे ख़राब लॻे, वणेव तक़दीर जा फ़ैसिला या न वणनि, मजबूरी आहे या इख़्तियारी आहे, पर इन ते ईमान रखणो आहे, तस्लीम करणो आहे, मञिबो। ही ईमान जा रुकन। हाणे उहो शख़्स जवाब में छा थो चए? सदक़त, साईं सचा आहे, जवाब तव्हांजो सही आहे। हाणे जेके साहबा अॻु में ई परेशान वेठा न, उहे चवंदा फ़अजिबना लहू यसअलुहु वयुसद्दिक़ु, जीअं असांखे वॾो तअज्जुब थियो, सुवाल बि पाण पियो करे, वरी युसद्दिक़ु तस्दीक बि पाण पियो करे। इन में बि ॿ बुनियादी नुक़्ता, ॿई मफ़हूम वाज़े मिली था वञनि। हिकिड़ो थियो त हिन खे जेकॾहिं ख़बर हुई जवाब जी, पोइ हिन सुवाल जो कयो, पोइ पुछई छो? ईमान जी ख़बर हुई सुवाल जी, त पोइ जवाब वठण जी ज़रूरत कहिड़ी? ॿियो नुक़्तो इहो त ही कीअं पियो चए त सदक त तव्हां सचा आहियो, दुरुस्त आहियो, रसूल एकरम जेको जवाब ॾींदो उहो त सचो ई हूंदो न, हुन में हिन जी तस्दीक जी कहिड़ी ज़रूरत आहे? पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा जेको बि जवाब ॾींदो उहो दुरुस्त ई हूंदो। टीं हिकिड़ी अज़ीम हिकमत इहा बि निकिरे थी त दीन बिराह रास्त जिब्रील अमीन न पियो ॾे, जिब्रील अमीन बि रसूल एकरम खे पहुचाए, रसूल करीम उम्मत ताईं पहुचाए। जेसीं ताईं रसूल करीम बि तस्दीक न करे त बिराह रास्त उहो दीन जो हिसो न थींदो। रसूल करीम सां तस्दीक पियो करे। अॻियों सुवाल फरमाई त मल इस्लाम, ॿीरत में अख़बिरनी अनिल इस्लाम, से भला इस्लाम जा रुकुन, इस्लाम में छा छा आहे? ईमान जूं ॻाल्हियूं थियूं, अक़ीदे जूं, नज़रे जूं। रसूल खे फरमाया अन तशहद अल्ला इलाहा इल्लल्लाह, इस्लाम में आहे त गवाही ॾिबी अल्लाह खां सवा को माबूद कोन्हे, व अन मुहम्मद रसूलुल्लाह, मुहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जो रसूल आहे। गवाही जा ॿ हिसा, हिकु तौहीद ऐं ॿियो रिसालत। इहो इस्लाम जो पहिरियों रुकुन। व तुकीम सलात, नमाज़ तोखे पढ़णी पवंदी, नमाज़ खे मञिबो, नमाज़ खे पढ़बो। व तोती ज़कात, इस्लाम जो टियों रुकुन इहो आहे, ज़कात तोखे ॾियणी पवंदी, ज़कात खे मञिबो, इहो इस्लाम जो रुकुन आहे। व तसूम रमज़ान, रमज़ान जा रोज़ा रखबा। व तहुज्जल बैत इन इस्तताअत इलैहि सबीला, जेकॾहिं सघ आहे, हैसियत आहे, इस्तिताअत आहे न, पोइ हज कबो। ही बुनियादी इस्लाम जा 5 रुकुन। वरी उहा ॻाल्हि तस्दीक वारी। टियों सुवाल जो मल एहसान, या रसूल अल्लाह, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांखे ॾसियो त एहसान छा थींदो आहे? एहसान माना भलाई, नेकी, सुहिणो अमल, ख़ूबसूरत अमल, नेकी जा कम। हाणे केतिरा केतिरा ॿुधाइनि, उहो नुक़्तो कोन्हे एहसान जा कहिड़ा क़िस्म आहिनि। एहसान जी उहा हैयत, उहा हालत, उहा कैफ़ियत छा आहे? एहसान जो उहो तसवर छा आहे? रसूल खे हिकिड़ो अज़ीम मुख़्तसर जुमिलो पर वॾो अज़ीम, ऐं जंहिंमें मुंहिंजी अव्हांजी ज़िंदगी में अल्लाह जो डपु अची वञे, गुनाहनि खां पाण बची वञूं, दिलियूं दिमाग़ केॾी महिल ॾकी वञनि त वाकई मुंहिंजो अल्लाह आहे। रसूल खे हिकिड़े नंढड़े जुमिले में हिकिड़ी ॻाल्हि सम्झाई, मुंहिंजे लाइ, अव्हां जे लाइ, पंहिंजी सुजागी जे लाइ, पंहिंजी बेदारी जे लाइ, पंहिंजे पाण खे गफ़लत मां कढण जे लाइ, या तकब्बुर, हसद, साड़, बुग़्ज़, ॾाढाई, इन्हनि शयुनि मां पाण रुकिजी वञूं। इहो हिकिड़ो नंढड़ो जुमिलो यादि कयो, अंत बुदल्लाह कअन्नक तराह। रसूल खे फरमायो अवी अल्लाह जी इबादत ईअं कयो, तव्हांजो तसवर ईअं हुजे, तव्हांजी कैफ़ियत, तव्हांजी हालत अहिड़ी हुजे, कअन्नक तराह, ॼण त तव्हीं अल्लाह खे ॾिसी रहिया आहियो। ॼण त तशबीह में, यानी तव्हांजे ईमान जी सतह एॾी हुजणु घुरिजे, ॼण त तव्हीं अल्लाह खे ॾिसी रहिया आहियो। पर फ़इल्लम तकुन तराहु, एतिरी लेवल, एतिरी सतह न आहे, पोइ घटि में घटि इहो तसवर, घटि में घटि केतिरो हुजे, फ़इल्लम तकुन तराहु फ़इन्नहु यराक, इहो तसवर हुजे त मुंहिंजो अल्लाह त मूंखे ॾिसे पियो। अॼु माण्हुनि खां ॾाढा आहियूं, हक़ खायो वेठा आहियूं, माण्हुनि खां होशियार आहियूं, चालाक आहियूं, तेज़ आहियूं। माण्हू सबाजड़ा हूंदा, बेवकूफ़ हूंदा, नेरड़ ते लिखियल हूंदो वा नादान आहिनि। असां वरी होशियार ऐं चालाक हूंदासीं, कंहिंखां चालाकी कंदो, कंहिंखां पाण होशियारी कंदासीं, किथे न्याणियुनि जा हक़, किथे भेणनि जा हक़, किथे घर वारनि जा हक़ खायो वेठा हूंदासीं। ओड़े पाड़े में छा कुझु पंहिंजी ज़िंदगी आहे,
मुलाज़िमतूं कीअं पियूं कयूं, पाण कारोबार कीअं पिया कयूं, ॾेती लेती चाहे, ॾुख सुख ख़ुशी गमी कयो वेठा आहियूं न। हीअ अल्लाह अकबर जूं सदाऊं छा आहिनि? अल्लाह अकबर, अल्लाह सभ खां वॾो आहे। अरबी में ॿुधी वरितोसीं, आज़ान में ॿुधूं पिया, इकामत में ॿुधूं पिया, पढ़ूं पिया। दिलि में इहा कैफ़ियत पैदा कई आहे त अल्लाह सभ खां वॾो आहे। छा मतिलबु? ही वॾा जेके दुनिया जा ताक़तूं अॼु किथे आहिनि, इहे सुभाणे किथे हूंदा? अॼु असीं आहियूं, सुभाणे न हूंदासीं। अलाए केतिरा आया, अलाए केतिरा विया। हिसाब किताब त अल्लाह रब्बुल आलमीन वठंदो, दुनिया में बि वठे पियो, आख़िरत में वठो ई वठे, पर दुनिया में बि अल्लाह रब्बुल आलमीन जो हिसाब किताब जो निज़ाम आहे। त फ़इल्लम तकुन तराउ फ़इन्नहु यराक, इहो तसवर हुजणु घुरिजे त मुंहिंजो रब मूंखे ॾिसे। हले पई सुवाल अधु सिट जो ॿिनि लफ़्ज़नि जो जुमिले जो जवाब लॻभॻि एतिरो, हिकिड़े जुमिले जो, ॾेढ जुमिले जो। सुवाल जो ईमान जी ॻाल्हि ॿुधायव, इस्लाम जी ॻाल्हि ॿुधायव, एहसान जो तसवर सम्झायव। से हाणे भला ॿुधायो क़यामत कॾहिं ईंदी? रसूल अकरम जवाब ॾिनो, मल मसूल अनहा बिअलम मिन अस्साइल। जंहिंखां सुवाल थिए पियो, मसूल जंहिंखां पुछाणो थिए पियो, ऐं जेको सुवाल करे पियो, इन ॿिन्ही खे बराबरि इल्मु आहे, मतिलबु पाण खे इल्मु न आहे त क़यामत ईंदी कॾहिं। रसूल अकरम जवाब न ॾिनो। पंजो सुवाल ऐं आख़िरी सुवाल इन महफ़िल जो सुवाल थियो त अन अमारातिहा, साईं भला क़यामत जूं कुझु निशानियूं। रसूल अकरम मुख़्तलिफ़ मौक़नि ते खोड़ सारियूं निशानियूं ॿुधाईंदा रहिया। हदीस जे किताबनि में अशरातुस्सा, किताबुस्सा, इन टाइप जा तव्हांखे चैप्टर बाब मिलनि। उन में हिकिड़ियूं वॾियूं निशानियूं सम्झायूं वियूं, सम्झाइण ख़ातिर ॿुधायो वञे पिया अलामत कुबरा आहिनि, ॿियूं नंढियूं निशानियूं, मुआशिरे जी छा हालत हूंदी, माण्हुनि जी छा हालत हूंदी, अक़ीदा, नज़रिया, आमाल, फितना, आज़माइशूं, भलायूं, सभु शयूं ॿुधायूं वियूं। हिते रसूल अकरम ॿ हिकिड़ियूं निशानियूं ॿुधायूं मुआशिरे जूं, उन वक़्तु समाज, उन वक़्तु मुआशिरे, उन वक़्तु माहौल जी छा हालत हूंदी। हिकु त फरमाई अंतलिदल अमत रब्बतहा, लौंडी, मुलाज़िमा, ख़ादिमा, ग़ुलामनि जो सिस्टम हूंदो, उहा पंहिंजे आका खे, पंहिंजे मालिक खे ॼणींदी। मुख़्तलिफ़ मफ़हूम इन जे अंदरि। हिकिड़ो मफ़हूम इहो बि ऐन मुमकिन आहे, उलमा कराम वेठा आहिनि इस्लाह कंदा, ऐन मुमकिन इहो बि आहे त कुझु रिवायतनि में इन क़िस्म जा आसार इन खां हटी करे त मुआशिरे में, समाज में हिकु त माउ जी हैसियत बि ख़तम थी वेंदी, त माउ जी हैसियत, अज़मत, अंबड़, जीजल, उनजो रुतबो, मक़ाम छा आहे, उहे बि खोड़ सारा तव्हांखे मंदरनामा मफ़हूम मिलनि। ॿियो मुआशिरे जे अंदरि अहिड़े क़िस्म जा अमाल एॾा पैदा थी वेंदा, रिश्तनि जो तक़दुस ताईं ख़तमु थी वियो, रिश्तनि जो एतिराम, रिश्तनि जो तसवर ख़तमु थी वियो, अहिड़े क़िस्म जा हालात हूंदा। आख़िरी निशानी इन हदीस में जेके ॿ निशानियूं ॿुधायूं न, व अंतरल हुफातल औरालत आलत रिआ अशाह। रसूल अकरम फरमायो त मुआशिरे में, समाज में इहा हालत हूंदी, हिकिड़ा माण्हू हूंदा जिन खे पेरनि में जुती बि न हूंदी, ग़रीब, मिस्कीन, कंगाल, ॿकरियूं चारे गुज़ारो कंदा। हिकु त वॾो कारोबार, ॿकरियूं, बरकतूं, उहे अलॻि टॉपिक आहिनि, पर कुझु न आहे, बसि मिड़े ॿकरी ते गुज़ार। लिबास, पूरो लिबास बि कोन्हे, फैशन जे करे न, मथां फैशन जे करे सम्झो, माना गुरबत जे करे, मिसकीनी जे करे। हींअर हालत मुआशिरे जी नाक़ाबिल बयान आहे, ऐं अहिड़ियूं जायूं अलाह जा घर इजाज़त ई कोन था ॾियनि त पाण इहे शयूं बयानु करे सघूं। मुआशिरे में फैशन जे नाले ते छा कुझु तबाही आई आहे, असांजा ईमान विया, असांजो इस्लाम जो मामिलो वियो, असांजी तहज़ीब जेका असांजी पंहिंजी सिंधी तहज़ीब हुई या इलाक़ाई तहज़ीब ऐं सकाफ़ती, उनजी छा असां तबाही कई आहे। मर्दनि औरतनि मुआशिरे में थिए छा पियो, ख़ुशी जे मौक़े ते छा पियो थिए, ग़म जे मौक़े ते छा पियो थिए, हिकिड़े जुमिले खे वठी करे असां केॾी तबाही कई आहे। दादा इहो त अॼुकल्ह आम आहे, इहो त अॼुकल्ह जिते किथे पियो थिए। हाणे इहो को दलील आहे या का लॉजिक आहे त भाई इहो आम आहे त हाणे पाण खे सही या ग़लति जो तसवर इहो कोन्हे त माण्हू पिया कनि, सही ग़लति जो तसवर इहो कोन्हे त भाई दुनिया पई करे, हर कोई पियो करे त भाई ठीकु आहे। न, उहा हदीस आहे त इज़ा लम तस्तही फस्न मा शैत, जॾहिं हया हलियो वञे पोइ हर माण्हू कमु पियो करे, बसि हया जॾहिं ख़तमु थी वियो पोइ ख़बर कोन्हे त अमड़ जो रुतबो छा आहे, भेण जो छा आहे, बाबे जो छा आहे, वॾे जो छा आहे, अल्लाह जो मक़ाम छा आहे, रसूल सां जो मक़ाम छा आहे, दीन इस्लाम छा आहे, ॾाहप, सुगड़ाइप, इंसानियत, हमदर्दी, ईसार, जज़्बो, नेकी, भलाई,
हया जॾहिं ख़तम थी थो वञे पोइ दिलियूं सख़्त थियो वञनि, पोइ इंसान ईअं सम्झो मुहावरतनि ॻाल्हि कजे त अंधे घोड़े ते सुवार जेको माण्हू हूंदो आहे न, इहे हालतूं मुआशिरे में। अॼु मुआशिरो नफ़्सियाती तौर ते एॾो मुंझारे जो शिकार आहे। नंढड़ा ॿार, ॿुढड़ा, वॾा, बेरोज़गार, रोज़गार वारा, ठहियल ठुकियल क़िस्म जूं ज़िंदगियूं गुज़ारण वारा, पर नफ़्सियाती तौर ते बेचैन, बेक़रार, सुकून कोन्हे, इत्मिनान कोन्हे, ख़ुदकशियूं पियूं थियनि, कहिड़े कहिड़े मामलात, बाज़ औक़ात बीमारियुनि जा पाण शिकार। अल्लाह साईं सभिनी जो ख़ैर करे, सभिनी जी चङ भलाई करे। अल्लाह रूहानी शिफ़ाऊं ॾे, जिस्मानी शिफ़ाऊं ॾे। अल्लाह अख़लाक़ी तौर ते बहितरियूं पैदा फरमाए। नज़रियाती, अक़ीदे, ईमान जे हवाले सां असांजो अल्लाह रब्बुल आलमीन इस्लाह करे, सिधी सही वाट जे अल्लाह ॾेखारी आहे त अल्लाह हमेशह उन ते ई असांखे कारबंद रहे। ऐं दुनिया मां जॾहिं असां वञूं त ईमान सलामती वारी उन कैफ़ियत, उन अक़ीदे, उन ईमान ऐं जज़्बे तहत वञे। ख़ैर 5 इहे सुवाल थिया। हाणे इहो हमरा वञे पियो, विच में कंहिं रोकियो कोन, वा ॿुधा त सही, आए किथां ई ख़बरचार कर न। हाणे सुवाल जवाब थिया, वञे पियो 5 ई सुवाल करे। हाणे कुझु रिवायतनि में आयो त रसूल करीम उते साहबा खां पुछा कई, ऐं कुझु रिवायतनि में आयो त उते कुझु साहबा हलिया विया, महफ़िल पूरी थी वई, कुझु पंहिंजे कमकार तां निकिरी विया। हाणे कुझु सां ॿाहिरि गुफ़्तगू अथई, कुझु सां उते ज़िक्र अथई। जंहिं साहबा ॿाहिरि वारी गुफ़्तगू कई, हिते हज़रत उमर चए थो त रसूल करीम पुछा कई, अतदरी मन साइल, सुञातव ही माण्हू केरु हो? जेका शुरू में ॻाल्हि हली त कपिड़ो, लिबास, अच्छा उजरा, साफ़ चमकंदड़ कारा उनके वार हुया, मिट्टी, धूड़, सफ़र जी का अलामत, को चेहरो लथल, को थकल कोन हो, पाण मां कंहिं सुञातो कोन, तर जो कोन्हे, बिरादरी जो कोन्हे, को पार पता, के ॾस, के गस कोन लॻा। हाणे हिते सुवाल थिया। अच्छा, हिन में हिकिड़ो अहम नुक़्तो हुयो, ही माण्हू आयो डायरेक्ट सुवाल कई। हिन हदीस में जेका तव्हांजे साम्हूं पढ़ियमि, सलाम कोन कई। सही इब्न हिब्बान हदीस जो किताब आहे, उनमें इहा वज़ाहत मौजूद आहे त हुन सलाम बि कयो। उनमें अञा 3 वज़ाहतूं मौजूद आहिनि। हदीस जे किताब सही इब्न हिब्बान में हिकिड़ी वज़ाहत आहे त हुन ईंदड़ शर्त सलाम कयो, जेके आदाब आहिनि, दुआ बि आहे, अदब आहे, सलाम। ॿियो हुन में नुक़्तो इहो आहे, शदीद सवाद लिहयत, हदीस जे किताब सही इब्न हिब्बान में इन ई रिवाज जो पूरो वाक़ियो, उनमें इहो आहे त हुनखे कारे रंग जी ॾाढ़ी हुई, कारे रंग जी ॾाढ़ी, सलाम शुरू में कई। ऐं 3 बि हुन में वज़ाहत आहे, हुनखे ख़ुशबू लॻल हुई। इहा थी हदीस पूरी। हाणे मुहद्दिसीन कराम ऐं इल्म हदीस में इनखे हदीस जिब्रील चयो थो वञे। रसूल खे पुछा कई थी केरु हुयो, साहबा कराम जवाब न ॾेई सघिया। लाज़मी ॻाल्हि आहे, किथे जवाबु पहुचे, धुको बि किथे हणूं, पार पता बि किथे लॻनि। रसूल खे फरमायो फइन्नहु जिब्रील, ही हुयो जिब्रील, अताकुम लियुअल्लिमकुम दीनकुम, ही आयो हो इन जे करे जो तव्हांखे दीन सेखारे। दीन सेखारण जा खोड़ तरीक़ा या तइलीम ॾियण जा खोड़ तरीक़ा। हिकिड़ो तरीक़ो तइलीम ॾियण जो इहो आहे, टीचिंग जा जेके मेथड आहिनि उनमें इहो आहे जो लेक्चर यानी दर्स, बयान, तकरीर, मुक़रर गुफ़्तगू करे, तकरीर करे, इन तरीक़े खे तइलीम में अपलायो थो वञे। हर दौर में आहे, हिन ज़माने में बि आहे। ॿियो तरीक़ेकार इहो आहे जो साम्हूं वारो लिखराए, लिखत में सम्झाए, इहो तरीक़ो अॼु जे दौर में बि आहे, हर दौर में रहियो आहे। टियों तरीक़ो इहो आहे जो साम्हूं वारा लिखनि, नोट कनि। रसूल के पहिरियों तरीक़ो मुक़रर वारो, गुफ़्तगू वारो, बयान वारो, दर्स वारो, इहो बि ॾिनो, ख़ुतबे वारो, ख़िताब, ख़ुतबो, दर्स, बयान। ॿियो नुक़्तो इहो, रसूल के लिखरायो बि सही, रसूल के ख़त बि लिखराया, रसूल के पंहिंजूं नसीहतूं बि लिखरायूं। रसूल के जे दौर में हदीस लिखी बि वई पए। शुरू दौर में रसूल के जॾहिं क़ुरान मजीद जो नुज़ूल हले पियो ऐं कसरत सां क़ुरान मजीद वारे पासे तवज्जो हुई, जेका हदीस जे किताब सी मुस्लिम शरीफ़ में, त रसूल के शुरू में इब्तिदा में मना कई, पर पोइ रसूल के इजाज़त बि ॾिनी। रसूल के जी मौजूदगी में अब्दुल्लाह बिन अमर बिन आस लिखंदो बि रहियो ऐं लॻभॻि 1400 खां 1500 जे विच में हदीसूं अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रसूल जी महफ़िलनि में वेही करे लिखंदो। हज़रत अबू हुरैरा बि पंहिंजी ॻाल्हि ॿोल में ज़िक्र कयो त वकान यक्तुबु वला अक्तुबु, अबू हुरैरा चवे थो आऊं यादि कंदो हुउसि, आऊं लिखंदो कोन हुउसि, अब्दुल्लाह बिन अमर बिन आस लिखंदो हुयो। या रसूल खे ख़ुतबो ॾिनो, अबू शाह चयो साईं आऊं पंहिंजी क़ौम वारनि जे तरफ़ां पंहिंजे इलाइक़े मां आयो आहियां, ॾाढियूं अवां जूं नसीहतूं ऐं तव्हांजो बयान ऐं इहे सभु शयूं असां ॿुधियूं, दिलि सां हंडायूं, पर हाणे आऊं इहो अर्ज़ु कयां थो तव्हां कंहिंखे चओ ही तव्हां जूं नसीहतूं मूंखे लिखी करे ॾे, ऐं पंहिंजी क़ौम वारनि खे वञी तइलीम में तरबियत में इहे शयूं सम्झायां। रसूल खे चयो उक्तुबु लि अबी शाह, अबू शाह खे लिखराइजो।
त हाणे हिन हदीस जिब्रील जंहिंखे चयो ही हुयो जिब्रील, ही इंसानी शक्ल में आयो। अक्सर औकात इंसानी शक्ल में ईंदड़ इहो जिब्रील अमीन जेको सैयदुल मलाइका आहे, अॼु इहो रसूल एकरम जो शागिर्द थी वेहे थो ऐं रसूल एकरम उनजो उस्ताद थिए। हू सुवाल करण वारो आहे, रसूल एकरम जवाब ॾियण वारो आहे। दीन सेखारियो पियो वञे। अॼु असांजी कचहरियुनि जा जाइज़ा वठो, अॼु असांजी उमिरनि जा जाइज़ा वठो, अॼु ख़ासि तौर ते नौजवान तबिके जो जाइज़ो वठो, या अॼु असांजे बयानात, असांजे लेक्चर, असांजा दर्स, असांजा ख़ुतबा, असांजूं तहरीरूं सिखण जो जज़्बो असां वटि केतिरो रहियो। हाणे हिन में खोड़ नुक़्ता मिलिया, पर वक़्त जी पूरी पाबंदी कंदे ऐं तव्हां सम्झी सघो था त प्रोग्राम जी नोयत ऐं प्रोग्राम जी हिसासियत खे बि त सिर्फ़ु इख़्तिसार सां हिकु ॿ ॻाल्हियूं ज़िक्र कयूं था। हिकु त सिखण जो जज़्बो धारियूं। सिंधी में हिकिड़ो मुहावरो अक्सर ज़िक्र कंदा आहियूं, पुछणा न मुंझणा। क़ुरान मजीद चए थो त फसअलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून, पुछा कयो ॼाण वारनि खां जेकॾहिं तव्हां वटि ॼाण कोन्हे। इल्मु हासिल कयो। दुनिया में हर शोबे में इहा ई ॻाल्हि। दुनिया जा फन हुजनि, टेक्नोलॉजी हुजे, कोर्स हुजनि, ज़राअत हुजे, बनी ॿारो हुजे, खेल तफ़री रांदि रूंद हुजे, हर शइ में पुछा कबी। ग़लतियूं बि कंदासीं, सिखण में बि ग़लतियूं थींदियूं। हाणे हिते सिखण जो जज़्बो, ॿियो सहाबा कराम जो रसूल करीम सां ताल्लुक़, केॾी रसूल करीम जी अज़ीम हस्ती, केॾी अज़ीम शख़्सियत, पर रसूल क़िस्म एॾा सादा सचे जी जॻह ठाहियूं। तव्हां असांखे तइलीम ॾियण में, ख़िताब करण में ऐं ॿाहिरि माण्हू खे अचे उनखे सुञाणप में आसानी थिए। रसूल करीम इहा इजाज़त बि ॾिनी। ऐं पोइ उन खां पोइ वरी तव्हां मेंबर वारी मिसाल बि वठी वठो त मेंबर जो मक़सदु तक़ाज़ा बि आहे त माण्हुनि खे हुया। रसूल करीम माहिर एहसासात बि आहिनि, नफ़्सियाती तौर ते माण्हुनि खे। अॼु अवीं तइलीम जे शोबे सां आहियो, अवीं कंहिं ज़िमेदारी सां आहियो, अवां राज भाग जा वॾा आहियो, अवां पंहिंजे वेढ़े जा वॾा आहियो, अवां वालदेन आहियो, अवां सियासी दीनी तंज़ीमी जमायती तौर ते अवांखे का नुमाइंदगी आहे त अवां ॾिसो मोहम्मद मुस्लिम जी ज़िंदगी मुबारक आहे। रसूल करीम नंढड़े ॿार जी नफ़्सियात खे सम्झनि, तइलीम, तरबियत, एहसास। रसूल करीम औरतुनि खे तइलीम ॾियनि। औरतूं रस्ते वेंदे रसूल करीम खे चवनि, रसूल करीम अमीं असांजा बि पैगंबर आहियो, असांखे वक़्तु कोन था ॾियो, असांजी बनिस्बत मर्दनि खे वधीक वक़्तु था ॾियो, सुवाल जवाब आहिनि, तइलीम आहे, तदरीस आहे। रसूल करीम त बाज़ औक़ात किताबुल इल्म बुखारी शरीफ़ पढ़ो, रसूल करीम फरमायो नेअमन निसाउ निसाउल अंसार, वो अंसार वारियूं जेके औरतूं आहिनि इल्म जे मामले में इहे अॻिते आहिनि, अॻु भरियूं आहिनि, इहे बहितर आहिनि। छो? इहे अची करे सुवाल कनि। हाणे अॼु अवीं पंहिंजी ज़िंदगी जा जाइज़ा वठो। हिक ॿिए जा पाण इम्तिहान वठण कोन आहियूं, न ही पंहिंजो को इख़्तियार आहे। पाण सभई इन शइ मां पिराईंदासीं। असांजी ज़िंदगी में सुवाल कहिड़ा? ही 5 सुवाल थिया हा। ईमान, इस्लाम, एहसान, क़यामत कॾहिं ईंदी, निशानियूं कहिड़ियूं। इन में हिकिड़ो बि सुवाल ॿुधायो जेको फुज़ूल हुजे, बेकार हुजे। असां छा कंदा आहियूं? ॻोल्हे 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 अहिड़ो सुवाल कयो जंहिंजो जवाब ई न हुजे। अदा हेॾा लक़ब, हेॾा नाला, हेॾा स्कॉलर, हेॾा अदीब, हेॾा अलामा, हिन खां सुवाल अहिड़ो कंदासीं जो जवाब न ॾे। बाक़ाइदा सिबिरियो वतन तफ़री जे लाइ, भोग चर्चनि जे लाइ। रसूल खां सुवाल थियनि पिया। महफ़िल जो अदब बि हुआ, ऐं ख़ासि तौर ते महफ़िल में जॾहिं जयद उलमा कराम या अहिड़ी अज़ीम हस्ती आहे, या बाज़ औक़ात इंसान जी आजिज़ी, तक़वा, लिलायत बि आहे त जल्दबाज़ी न कई वञे। हीअ ज़िमेदारी जी ॻाल्हि हूंदी आहे जंहिंखां सुवाल थिए पियो। सहाबा कराम जूं महफ़िलूं ॾिसो, मुहद्दिसीन कराम जूं महफ़िलूं ॾिसो। हिते रसूल खां सुवाल पियो थियो न, विच में कंहिं उथी करे कोन चयो त अवा हिनखे आऊं थो जवाबु ॾियां। पंहिंजूं महफ़िलूं, पंहिंजूं कचहरियूं, अलाह माफ़ करे, कॾहिं मोहबत में माण्हू चवंदा आहिनि, नियत हुननि जी इहा कोन हूंदी आहे। कॾहिं कॾहिं साईं हीउ सुवाल कयो आहे न, इनखे आऊं पंहिंजे हिसाब सां थो जवाबु ॾियां। आवाज़ ॾे तूं पंहिंजे हिसाब सां। अच्छा, असांखे वरी हिकिड़ो जुनून हूंदो आहे त ज़ोरी ॿिए खे मञराइणो आहे। हिन सुवाल जहिड़ा बि करे ज़ोरी मञराइणो आहे। अच्छा, टियों नुक़्तो इहो आहे, जवाबु फलाणो साईं आयो आहे, हेॾा नाला, हेॾा लक़ब, तजुर्बा, मुशाहिदा। वीचारा मोहबत में चवंदा हूंदा, नियतनि ते शक कोन था कयो। साईं खां जेको सुवाल कंदो जवाबु ॾींदो। जवाब त ॾींदो या न ॾींदो उहो बाद जो माल। जेको इल्मु हुजे अमानतनि जवाबु ॾे। खोड़ अहिड़ा सुवाल अथव जंहिंजो जवाबु आहे ई कोन। बल्कि इल्म जी दुनिया में हर सुवाल जो जवाबु हुजे या हर सुवाल जे पोयां डोड़ण डुकण ते हिन जो जवाबु मिले, इल्म जी दुनिया में इनखे दीवानगी चइजो, इनखे चरियाइप चइबो, इनखे बेवकूफ़ी चइबो, इनखे नादानी चइबो। दुनिया जा खोड़ अहिड़ा सुवाल आहिनि
जंहिंजो वाज़े प्रॉपर ऐं अहम जवाबु आहे। इन में बि हिकिड़ो सुवाल अथव, जेके 5 सुवाल थिया न, ईमान जी बि ॻाल्हि थी। अॼु माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे ईमान छा आहे। सिलेबस में बि आहे, प्राइमरी में, हाई स्कूल में, कॉलेजनि में। असां मुस्लमान आहियूं, इस्लाम आहे त आसान आहे, इस्लाम सवलो आहे। सवलो केतिरो आहे उहो तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी। ईमान, दिल में बि ईमान, ज़बान जे ज़रिए बि ईमान, जेकर सघ आहे ज़बान जी, इक़रार करण जी सघ आहे। हिकिड़ो माण्हू ई गूंगो आहे, हुनमें सघ ई कोन्हे, जेको अलॻि मामिलो आहे। या हू जंहिं इशारनि में ईमान जी वज़ाहत करे, इशारा बि हिकिड़ी ॿोली आहे। ऐं पोइ अमल जे ज़रिए इज़हार, यानी जेकॾहिं दिल में ईमान हुजे पर इज़हार कोन थो करे, ईमान अणपूरो आहे। ईमान वधे बि, ईमान घटि बि थिए। अल्लाह जी ज़ात ते ईमान, अल्लाह खे ख़ालिक मालिक माबूद मञो त सिर्फ़ु अल्लाह खे, उन सां गॾु ॿियो केरु न। ईअं पैगंबरनि जी ॻाल्हि, आसमानी किताबनि ते ईमान, मलाइकनि ते हिकिड़ी सवीर, हर हिकु नुक़्ता अलॻि आहिनि, अलॻि अलॻि मौज़ू आहिनि। अहिड़े हिसाब सां ॻाल्हि थई। अॼु असांखे अरकान इस्लाम जो को फ़िक्र आहे? सुवाल थियो न, गवाही ॾियणु, ऐं उन खां पोइ सुवाल थियो नमाज़। असांजे मुआशिरे में नमाज़ जी केॾी तलक़ीन, केॾी अहमियत आहे। हिकिड़ा माण्हू जज़्बाती तौर ते या मौसमी तौर ते, रमज़ान जो महीनो, मस्जिदनि जूं रौनकूं बहाल थियो वञनि, बहार ई लॻी वञे, असां नमाज़नि जी पाबंदी, भली ॻाल्हि, बहितरीन अमल। पर रमज़ान खां पोइ बि नमाज़ूं आहिनि न? या नमाज़ खां बधाण रमज़ान में आहे? शवाल में बि नमाज़ूं इहे साॻियूं, फजर, ज़ोहर, असर, मगरिब, इशा इहे ई आहिनि न? या रुॻो रमज़ान में? सची पुछो, पंहिंजे हाल पाण ताईं दर्दमंदी सां, अदब सां, एहतराम सां थो अर्ज़ु कयां, या असां रस्मी मुस्लमान जे वटि आहियूं, या असां मौसमी मुस्लमान जे वटि आहियूं, या फरमाइशी, या पंहिंजूं ख़्वाहिशूं। त मुंहिंजा भाइरो, हिकु हिकु नुक़्ते खे छा वाज़े कजे। रसूल अकरम खां खोड़ अहिड़ा सुवाल थिया जेके क़ुरान मजीद में बि आया, जवाब अल्लाह रब्बुल आलमीन। सुवाल रसूल अकरम खां थियो, जवाब अल्लाह रब्बुल आलमीन ॾिनो। ऐं रसूल अकरम एसी ताईं जवाब न ॾींदा जेसी ताईं अल्लाह जवाब न ॾे। तोड़े जो खोड़ अरसो थी वञे, टाइम बि वधीक लॻी वञे। सिर्फ़ु क़ुरान मजीद में तव्हां रुॻो लफ़्ज़ यसअलूनक ॻोल्हींदव न, उहो बि तव्हांखे खोड़ चकर मिलंदो। यसअलूनक, रसूल अकरम अव्हां खां माण्हू सुवाल था कनि, सुवाल रसूल अकरम खां, जवाब अल्लाह रब्बुल आलमीन। ऐं किथे सअलक इस्तेमालु थिए, किथे इस्तेमालु थिए यफ्तूनक, किथे अल्लाह रब्बुल आलमीन मुख़्तलिफ़ क़िस्म जा लफ़्ज़ ज़िक्र करे, यानी उन सभिनी खे जेकॾहिं गॾाइजे त खोड़ आयतूं थींदियूं। ऐं इहो सुवाल जेको क़यामत कॾहिं ईंदी, इहो हर ज़माने जो अहम तरीन सुवाल आहे। पर रसूल अकरम कुतुब हदीस पढ़ो, क़ुरान मजीद पढ़ो, कॾहिं ईंदी इहो कोन ॿुधायो, ईंदी ज़रूरु। अलामतूं, निशानियूं वग़ैरह ॿुधायूं। मुंहिंजा भाइरो, वक़्तु जेको पाण तय कयो आहे उहो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। मुख़्तसरन हदीस जिब्रील खे पाण ज़िक्र कयो आहे, जंहिंमें नसीहतूं, सिख्या, सम्झाणी, एतिराम, उस्तादनि जे लाइ सम्झाणी, शागिर्दनि जे लाइ सम्झाणी, वॾनि जे लाइ, नंढनि जे लाइ, कचहरियूं, महफ़िलूं, सिखण वारो जज़्बो धारियूं। सिखण जे लाइ उमिरि जी तक़ाज़ा कोन्हे का, बसि अदब हुजे, एतिराम हुजे, इख़लास हुजे। ऐं जंहिंखां सुवाल थिए थो न, उहो ईअं न गोल मोल अहिड़ो करे जवाबु ॾिए थो, यार हाणे माण्हू अलाए छा चवनि, हिन खे जवाबु ॾियां अहिड़ो। वॾी के ॾींहुं पियो सोचे, हा जेकॾहिं जवाबु न आहे न, चए मूंखे इल्मु कोन्हे, मुंहिंजी ॼाण में कोन्हे, ऐं तहक़ीक़ कयां। इहो अधु इल्मु आहे। इन ते बि खोड़ रिवायतूं, खोड़ आयतूं, खोड़ वाक़िया मिली वेंदा। इहा ई अमानत आहे, इहो ई इख़लास आहे। इन सां ईमान वधंदो, इन सां ईमान बि वधे, इन सां इल्मु बि वधे। छो तव्हां चवंदा मूंखे इल्मु कोन्हे, ऐं तहक़ीक़ कयां, तव्हां ॿिए कंहिं साथी खां पुछो, तव्हां बि तहक़ीक़ करे वठो, हाणे खोजना वधंदी, हाणे उहा तड़प वधंदी। इल्म जी अमानत, इल्म जी वुसत, गहराई वधंदी। तंहिंजे करे अमानत जा तसवर, इस्लाम जा तसवर, कचहरियुनि जा या हदीस सां तालुक़ जोड़ियूं, इहे सभई शयूं ज़िक्र कयूं आहिनि। शाल अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे अव्हांखे सोचणु, सम्झणु, एहसास पैदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।